निर्गमन 3 वचन 19 सां शुरू कंदासीं। मूंखे ख़बर आहे इन में इहो आहे त मिस्त्री जो राजा तोखे वञणु कोन ॾींदो जेसिताईं तूं उनखे मजबूर कोन कंदे, ऐं वॾी की बल्कि इहा ॻाल्हि आहे त तोखे दॿाइण जे लाइ इन करे मां हथ लाइ कयो आहे। ऐं प्रभु चवंदा आहिनि त असांखे आश्चर्यजनक कम न करणा आहिनि। ऐं मिस्त्री जे विच में उहो देशनि जी ॻाल्हियूं हुयूं, जंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां थी कि जेको अनुग्रह थियो ऐं उनखां उहो ॿाहिरि निकितो, उनखे ख़बर पईसि त कि बल्कि हिकु हिकु माई उते हुई ऐं प्यारो हुयो ऐं पंहिंजे पाड़े वारनि खे प्यार कंदो हुयो ऐं पंहिंजी पंहिंजी घर जी पाउनी सां सोन चांदी गहना ऐं कपिड़ा घुरे वठी ऐं तोखे पंहिंजे पुट ऐं धीअरनि खे पराइजनि। मूंखे इहो प्यारो आहे। हिन तरीक़े सां मिस्रियुनि खे लूटींदव ऐं शयूं जिते मथां तव्हांजो हक़ आहे। प्रभु चई मां तव्हांखे उन बंधन मां ॿाहिरि कढंदमि। मां चाहींदो आहियां कि तव्हां दुश्मन सां सुठी शयूं वठी करे तव्हां उहो कयो जेको तव्हांखे खपे, उहे शयूं तव्हां वटि हुजे, छाकाणि त तव्हांखे हुनजो हक़ आहे। हालेलुया। तॾहिं मूंसां जवाब ॾिनई मुंहिंजी प्रति कोन कंदा आहियो न? ही मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो न, बल्कि हे यूहन्ना खे चयो कि दर्शन कोन ॾींदा। कल्पना करे था सघो प्रभु केॾो थकिजी पियो आहे उन ॻाल्हि में तव्हांजे करे। तव्हां कल्पना करे था सघो कि प्रभु ॻोल्हण में केतिरा थकिजी पिया आहिनि। ताक़त ऐं बहादुरी वारो माण्हू अंजान जे तरफ़ कदम वधाइण लाइ, कि अगरि ज़रूरत पवे त ग़लति थियण जे लाइ तयारु रखण जी। ऐं जीअं पतो करे तव्हां पंहिंजो जीवन डप में कोन बितायो, छाकाणि त तव्हां ग़लती न कई आहे। अॻियां वधो ॿुधी करे। इन तरीक़े सां तव्हांखे हलणो पवंदो जीअं तव्हांजो पुटु असल में इहो कढी करे चवंदो आहे। इहे इलाही अचरज आहे। इन करे प्रभु उनखे 3-4 चमत्कार ॾेखारियईं, जीअं त उन जी लाठी ताक़त सां भरी वेंदी हुई ऐं उहो पंहिंजो पाण ई अंदरि वेंदो हुयो ऐं उनखे कोठे बि वेंदो हुयो जीअं ॿाहिरि पंहिंजो अंदरि विझंदा आहिनि। त उन तरीक़े सां प्रभु उनखे उहो महान कम ॾेखारियईं। ऐं उनखां पोइ उनखे वचन 10 ताईं उनजो हिसाबु मूंसां यूहन्ना सां चयईं त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ऐं प्रभु उनखे ॿुधाइनि था कि तोखे पंहिंजे दास सां ॻाल्हाइणो पवंदो। मूंखे यादि आहे जॾहिं मां प्रभु खे चयो हुयो कि माण्हुनि जे साम्हूं बीह करे मां नथी ॻाल्हाए सघां, मुंहिंजी मायुनि वांगुरु सुठी आवाज़ कोन्हे, मां माई घटि मर्द वधीक ॿुधण में ईंदी आहियां, मां ॾाढी शर्मिंदा आहियां। प्रभु मूंखे आवाज़ ॾिनई। प्रभु मूंखे उहो वजह ॾिनई कि जीअं मां आवाज़ थोरी वधी करे उनखां वधीक करे सघां। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांखे सचाई ॼाणणी आहे। तव्हां मुंहिंजी आवाज़ हिकु तरीक़े जी आवाज़ आहे जेके ॿुधण मर्दनि बि सहन करे थो उनखे ॿुधण लाइ। मर्दनि खे शायदि थोरो ॾुखियो लॻंदो हूंदो अगरि अची करे चवनि कि इहो तव्हां सभु मूंखे छड़ो चओ। ख़बर अथव प्रभु तव्हां सां प्यारु कंदा आहिनि। मूंखे उहो बाइक सवार यादि आहे जेको शिकागो में असांजी गाॾी जे साम्हूं अची करे बाइक बीहारे छॾी हुई। तॾहिं असां रेडियो ते हुयासीं, टीवी ते न हुयासीं, हिन करे मूंखे ॾिसी कोन सघियो हुयो। माण्हू छड़ो मूंखे ॿुधंदा हुया। शिकागो में हिकु सभा में वई हुयमि त हुनखे टैटू लॻल हुयसि, चोटी हुयसि। भेण मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, तव्हां सां मिली जाम ख़ुशी थी आहे। मूं वटि तव्हांखे ॿुधाइण लाइ हिकु मज़ेदार आखाणी आहे। मां अहिड़ो मर्द आहियां जेको माई सां नथो सिखी सघां। समस्या इहा आहे कि मां 6 महीननि ताईं तव्हांखे रेडियो ते ॿुधंदो आहियां, तॾहिं मूंखे ख़बर पई कि तव्हां जाइफ़ा आहियो। पर तेसिताईं प्रभु सां बहस करण जे लाइ देरि थी चुकी हुई, छाकाणि त तव्हांजो अभिषेक मुंहिंजो जीवन मटाए छॾियो। आमेन। पोइ साल फेशियल कराइण लाइ मां पार्लर में फ़ोन कयो। मां जॉयस आहियां। सच में मां जॉयस मां थी ॻाल्हायां। मूंखे तव्हांजे पार्लर में अची करे फेशियल कराइणो आहे। उते अची करे फेशियल कराइण थी चाहियां। हुन माई मूंखे पुछियईं छा तव्हांजी शिकल ते वार आहिनि। मूंखे हुनजी ॻाल्हि सम्झ में कोन आई, उहो छा पई चए। ऐं मां सोचियो चेहरे ते त वार हूंदा ई आहिनि। आईलैशिस ते ॾिठो। पोइ मां हुनखे चयो कि हा थोरा घणा त आहिनि नी मुंहिंजे मुंहं ते वार। पोइ हुन चयईं कि ठीकु आहे तव्हां चओ।
हुन चयो मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे ॾाढी मुछ बि आहे। मूंखे ॾाढी खिल अची वई। देव ऐं मां अधु कलाक ताईं खिलऊं पिया। मां इहा ॻाल्हि सभिनीनि खे भारत में, अफ्रीका में, न्यूगिना में ॿुधाई, सभु खिलनि पिया। जेकॾहिं शैतान इहो सोचियो कि उहो मूंखे असुरक्षित महसूसु कराईंदो त उनजी ग़लतफ़हमी आहे, छो त मूंखे ख़बर आहे कि मां मसीहा में छा आहियां ऐं मुंहिंजे लाइ इहो ख़ासि कोन हो जेको उहो चए थो। मां ॿुधाए थी सघां कि मां हमेशह कोन छे आहियां। इन वक़्तु जॾहिं मां मासा सां गॾु हुयमि त मां ॾाढी शर्मिंदा, हताश, आग बबूला ऐं निराश थी वई आहियां। सभु कुझु मुंहिंजे ख़्याल सां खोड़ दफ़ा परमेश्वर इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाई जेको मूंखे सम्झ में कोन पई अचे। जॾहिं पोइ मां पार्लर में वियमि त मूंखे ख़बर पई त मासा फ़ोन ते ॻाल्हाइण वारी ऐं मां सुठे नमूने ड्रेस पाई वई हुअमि। उन चयो मां शर्मिंदा आहियां, मूंखे माफ़ कयो। मुंहिंजे बॉस चई तूं उनजे नाले सां सम्झी कोन थी सघें त उहो माई आहे। ध्यानु ॾियो, पर समस्या इहा हुई मुंहिंजे अंकल जो नालो जॉयस आहे। तॾहिं छा थी सघंदो? शैतान पाण खे महत्वपूर्ण नथो ठाहे सघे, छो त तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां कहिड़ी ॻाल्हियूं करे रहिया आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां छा करे करे उनखां कीअं अॻियां वधंदव। ॿुधायो हाणे। मूंखे उहो हमेशह चवंदो हो उहो कोन आहे। मुंहिंजे ख़्याल सां प्रभु थकिजी पिया ऐं उहो चवणु लॻा मुंहिंजी आवाज़ सही आहे ऐं मां ॻाल्हाए करे एक्सपर्ट थी वई आहियां, इत्यादि इत्यादि। ऐं जेको प्रभु चवनि था इंसान जो वाट ठाहियो आहे ऐं उन खां पोइ ज़ारी रखियो आहे। ऐं वचन बारे में बि इहे ई था चवनि त हाणे असांखे इहो सिखणो आहे। जंहिंमहिल तव्हां सिखंदव कि वचन तेरे में बि इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे ॾिसो। प्रभु चवनि था कि जंहिंमहिल तव्हांखे केरु चए थो त तव्हां ॿुधो। वचन 14 में बि इहो ई लिखियलु आहे कि गुस्सो न कयो, हमेशह गुस्से में न रहो। जेको तव्हांजे अंदरि आहे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणु खपे। ऐं प्रभु जेके चवनि था तव्हांजो इस्तेमालु कोन थींदो। जंहिंमहिल तव्हांखे अलॻि अलॻि प्रकाश थींदो, अगरि तव्हांखे लॻे थो कि तव्हां हिकु पुराणो भॻल बासण आहियो, इहो सुठो समाचार आहे। प्रभु तव्हांजे लाइ प्रकाश विझण लाइ शुरू थी वियो आहे ऐं तव्हांखे कंदो। तव्हां मां केरु चवंदो आमेन? चओ अगरि तव्हांखे इहो जेकी ॻाल्हि आहे ऐं वणे थी त तव्हां पंहिंजे पाण में शुरू कयो। प्रभु चवंदा आहे कि तव्हां गर्भ मां रचना खां पहिरीं तव्हांखे इहो सुञाणींदो आहे, तव्हांखे अभिषेक कंदो आहे ऐं तव्हांजो भविष्य ठाहींदो आहे कि तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा था कयो ऐं अॻियां ॿार आहिनि ऐं अहिड़ो कुझु आहे कि मां आहियां, मां अहिड़ो आहियां, मां उहो करे थो सघां। त प्रभु हिन ॻाल्हि जे करे थकिजी पियो आहे ऐं हिन करे तव्हांखे बहादुर माण्हुनि जी ज़रूरत आहे। कुझु अहिड़े माण्हुनि जी जेके उहो ख़ासि वठी ॻाल्हि करे करे इन विषय ते तव्हां कोन था करे सघो, छाकाणि त तव्हांखे इहो सिखणो आहे। बल्कि हीअ ॻाल्हि आहे जेको केरु आहे उहो तव्हांजे लाइ आहे, उहो तव्हांजे लाइ छा थो करे ऐं छो थो करे। इहो सोचणु बंदि करे छॾियो। तव्हांखे सिखणो आहे ऐं उन वचन ते तव्हांखे अमल करणो आहे जेको मसीह में तव्हांखे रही करे करणो आहे। कंधु मथे करे चवणो आहे कि तव्हां शैतान खे भॼाए सघंदा आहियो ऐं हुनखे तव्हां चई सघंदा आहियो कि तव्हां हिकु मसीह आहियो ऐं तव्हांजी विरासत छा आहे। इन करे शैतान खे चओ ॿियो बि ॾींहुं जेको बि ईंदो तूं हुन सां बेकार महसूसु कराईंदे त मुंहिंजो कुझु न थींदो, छाकाणि त मूंखे ख़बर पइजी वई कि मां केरु आहियां ऐं ताक़तवर आहियां इन में प्रभु केरु आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर पए कि तव्हां केरु आहियो त तव्हां माण्हुनि खे क़बूल कोन था करे सघो। छा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी? मां चयो कि जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे कि तव्हां केरु आहियो त शैतान तव्हांजो इस्तेमालु करणु बंदि करे छॾींदो। छो त अगरि उहो तव्हांखे कुझु चए थो, तव्हांखे महसूसु कराए थो त तव्हां उहो कोन कंदव, छाकाणि त हुनखे ख़बर आहे कि तव्हां हिकु ग्रुप मां अची विया आहियो। तव्हांखे ख़बर आहे मां हमेशह यात्रा कंदी आहियां। जॾहिं असां हर वक़्तु यात्रा कंदा आहियूं त असां सामान्य नथा रही सघूं। सामान्य खे हिकु रूप मिली वेंदो आहे ऐं उहो जाम दफ़ा इहो चुनौती वारो थींदो आहे तॾहिं बि जॾहिं असां पंहिंजे घर में हूंदा आहियूं। छो त मज़ो हिकु सामान्य जीवन कोन्हे,
मां असुल में हिसो कोन वठी सघंदी आहियां किथे बि। ऐं त मां प्रभुअ खे चयो कि मां हिकु नंढे ग्रुप में शामिल थियण थी चाहियां, जिते हिकु नंढो ग्रुप हुजे बाइबल जो नंढो ग्रुप ठाहियल हुजे अध्ययन जे लाइ। उन्हनि चयो हिकु नंढे दिलि जो हिसो आई तूं, पीउ पुटु पवित्र आत्मा। ठीकु आहे, त इहा ॻाल्हि तय थी वई। मां जिते वेंदी आहियां मूंसां गॾु मुंहिंजो नंढो ग्रुप हूंदो आहे। आमेन। पीउ पुटु ऐं पवित्र आत्मा। तव्हां हाणे इहे रहम करणु बंदि कयो, पाण खे मसीह में सुञाणियो, मथो खणी करे हलो। तव्हांखे ख़बर आहे मूंसां गॾु छा थियो आहे? माण्हू मूंसां गॾु कहिड़ो वर्ताव कंदा आहिनि। जॾहिं मां वॾी थी हुयमि तॾहिं मूंखे बिल्कुलु ख़बर कोन पई। केतिरा दफ़ा मूंसां गॾु ईअं थियो, मूंसां झगड़ो थियो। झाड़े छॾियो, हुनखे झाड़े छॾियो। पाण सां खुली करे ॻाल्हायो। इहो वचन खणो कि तव्हां पाण सां ॻाल्हाईंदव, हिन जी परवाह कोन कंदव कि तव्हांजो अतीत छा हुयो। कुझु बि हुजे, तव्हांखे कुझु बि थियो हुजे, कोई बि इंसान हुजे, कोई बि ज़ाइफ़ हुजे या कोई माण्हू हुजे, तव्हांखे कुझु बि थियो हुजे, तव्हांखे हिकु नई सृष्टि ठाहिणी आहे, उन सां गॾु हलणो आहे। पुराणी ॻाल्हियूं खे तव्हांखे विसारे छॾिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे मसीह में। ऐं हर ॾींहं जी बिल्कुलु हिकु नई शुरूआत कयो मसीह में। आमेन। तव्हां चवंदव जॉयस, तव्हांखे केॾी ख़बर मुंहिंजी कहिड़ी शादी थी हुई, मूंखे ॾुखाए छॾियो अथई, ॿी माई सां गॾु ईअं थो करे। मूंखे ख़बर आहे कि पक इहो थियो हूंदो, बेकार आहे, मुंहिंजो मुड़ुसु ईअं आहे, मर्द ईअं आहे। तव्हां ईअं ॻाल्हियूं कंदव ऐं तव्हां सभिनीनि ज़रिए शैतान तव्हांखे इहो विश्वास ॾिनो आहे त तव्हां इन मां ॿाहिरि न निकिरी सघंदव ऐं ॾाढी कमज़ोरियूं आहिनि तव्हांजे अंदरि, इन करे उहो करे थो। छो त मां हिकु सुठो घोटु आहियां। आमेन। प्रभुअ सां गॾु वहंदा रहो। उन जा पंहिंजा तरीक़ा आहिनि। 2 कुरिन्थियंस 5:21 में जेको पाप सां अज्ञात थो करे ऐं उनखे असांजे लाइ पाप ठाहियो कि असां उन मां थी करे प्रभु सां गॾु उन जी मसीह में धार्मिकता में रहूं, मसीह में रहूं। हाणे हिते तव्हां सम्झी वठो, तव्हांखे पंहिंजे चङा भला कम करणा आहिनि क़ाबिलियत सां, छाकाणि त प्रभु तव्हांजे लाइ धार्मिकता सां उहा उपाधि ॾिनी आहे। पर मसीह में तव्हां धर्म पराया हूंदा आहियो। प्रभु जे साम्हूं तव्हां प्रभु जे साम्हूं अधर्मी कोन हूंदा आहियो, तव्हां धर्म पराया हूंदा आहियो। ऐं हाणे तव्हां चवंदव कि तव्हांखे इहो छा आहे, ॿियो छा चवणो आहे। तव्हां हमेशह ग़लति अखर चवंदव। मुंहिंजा ॿार जॾहिं वॾा थींदा विया ऐं खोड़ चरियापा जा कम कंदा विया, पर हमेशह मुंहिंजा ॿार ई रहिया आहिनि। सचाई कोन बदिलंदी, उन्हनि जी सुञाणप इन करे कोन मटिजंदी छाकाणि त उहो मूंखे कम पसंदि कोन्हनि। छा असां सच में मञींदा आहियूं त प्रभु हिन खे अलॻि आहिनि? असां ॻाल्हियूं करण खां पोइ बि हुन जी संतान न हूंदा आहियूं, ईअं थी सघंदो आहे छा? प्रभु असांजे दिलि में आहिनि। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चवां थी कि अहिड़ा कम कयो, ऐं जेके बि टीवी ते ॾिसनि था, कि मां तव्हांखे ॿुधायां, इहो दर्शक ॾिसी रहिया आहिनि कि तव्हां पंहिंजे पाण खे हुन जा ॿार मञियो। छो त तव्हां सचपच ॿुधाईंदव कि हिन ते सां तव्हां हिते आया आहियो, हिते अचण जे लाइ तव्हांखे तकलीफ़ आहे, तव्हां होटल जा बिल भरिया, बेबी सिटर जा पैसा ॾिना आहिनि, ऐं तव्हांखे इहो खपे कि तव्हांजा वचन ॿुधी करे जीवन में कुझु बि ॻाल्हि फटाफट थी वञे। पर इहे अपराधी कोन्हे, इहे तव्हांजी सजा कोन्हे, इहो हक़दार आहे। तव्हांखे इहो अची करे हिते करणो ई पवंदो, छाकाणि त तव्हां हिते आया आहियो पंहिंजे लाइ, ऐं तव्हांखे उहो जीवन खपे कि तव्हां अॻियां वधी सघो ऐं तव्हांखे ख़बर पए। प्रभु सां संबंध जोड़ो। प्रभु ॾिसंदा आहिनि तव्हां छा थियण वारा आहियो, छड़ो उहो ई कोन जेको तव्हांखे करणो आहे। शुरूअ खां अंत ताईं उहो ॾिसंदा आहिनि सभु कुझु। झाड़े करे टपो ॾियो। शैतान खे तव्हांखे नंढो ठाहिण जी कोशिशि कंदो। तव्हां हिकु महान योद्धा आहियो ऐं तव्हां रोकींदव। तव्हांखे रोकण जी कोशिशि कंदा पिया आहिनि ऐं ख़ुशि थींदा। पंहिंजो भाग्य पूरो करण सां शांती हासिल थींदी। मूंखे ख़बर कोन्हे कि तव्हांखे इहा ख़बर आहे कि न, पर तव्हांखे ॿुधायां, इहो अद्भुत माण्हू आहे जेको पॉलिस प्रेरित हुयो ऐं उन चयो हुई कि तव्हांखे ख़बर हुजे कि तव्हांखे शांती कीअं हासिल थियणु खपे।
फिलिपिन 3:9 में पॉलिस चवनि था हिकु ॻाल्हि, मुंहिंजे लाइ ॿियनि सभिनीनि खां हिकु ख़ासि आहे कि मां उन में मिला न कि पंहिंजे उन धार्मिकता सां गॾु जेको मसीह में विश्वास करण जे बारे में, जेको व्यवस्था सां गॾु आहे। छो त सच इहो ई आहे त भलो असांखे केतिरो बि सुठो व्यवहार कयूं, पर असां उहो ई कंदा आहियूं कि जेको असांखे करणो हूंदो आहे, असां प्रभु जी क़ाबिल ठहण जी कोशिश कंदा आहियूं ऐं पवित्र आत्मा में मसीह जी असांजे लाइ मध्य कीअं थींदी आहे त असांखे ख़बर पए असां अनुनय कीअं बग़ैर पवित्र आत्मा सां गॾु प्रभु जी पवित्रता सां गॾु अद्भुत हूंदी आहे। इन करे प्रभु चवनि था असांखे उहो ई करणो आहे। असां हमेशह उहो ई कंदा आहियूं कि प्रभु सां गॾु पंहिंजी धार्मिकता सां गॾु असां उन तरीक़े सां संबंध जोड़ींदासीं ऐं उमेद नथा करे सघूं कि असांखे प्रोत्साहित कयो वेंदो आहे त सही कमु करण जे लाइ असांखे धर्म खपे, पर ॻोल्हणु खपे त असांखे छा करणो आहे ऐं कुझु हासिल थियणु खपे कि असां छा करे रहिया आहियूं ऐं प्रभु असांजे लाइ कंदो। तव्हां सम्झो कोन? पहिरीं असां सां प्यार कंदा आहिनि, उन खां पोइ चाहींदा आहिनि कि असां कयूं। सही करण जी इच्छा हुजे त असां प्यार कंदा आहियूं ऐं उहो हासिल कंदा आहियूं जेको खपे। मां जीवन जा हर ॾींहं हुननि खे ॾींदी आहियां ऐं संपूर्णता सां उहो सभु कंदी आहियां जीअं पौलुस असांखे ॿुधाए थो। मां उन शैतान खे हासिल करण जी कोशिश न कंदी आहियां ऐं शयुनि खे हटाए छॾींदी आहियां। जेको यीशु मरिया हुया असांजे लाइ, उहो अध्ययन कंदी आहियां। वाह त उन जी तकलीफ़ जे बारे में सोचींदी आहियां। मां स्वर्ग ताईं वञी करे उनखे सोचींदी आहियां त उते कीअं वञणु खपे। पवित्र आत्मा में उहो ई ॻाल्हियूं कंदी आहियां, पुछंदी रहंदी आहियां, अध्ययन कंदी रहंदी आहियां, प्रार्थना कंदी आहियां। मां हिकु वक़्त में धार्मिक शैतान खे ॾाढो गुस्सो कयो। तव्हां ॾोह जे लाइ न आहियो, उहो तव्हांखे मारे छॾींदो, तव्हांजी बनावट में कोन, तव्हांखे सभु कुझु चाहे छॾींदो ऐं तव्हांखे बीमार करे छॾींदो, तव्हांजी शांती चुराए छॾींदो, तव्हांजी समस्या ठाहींदो ऐं हमेशह तव्हांखे दुख ॾींदो, तव्हांजी बिल्कुलु बि मदद न कंदो। तव्हां प्रभु जी संतान आहियो त तव्हांखे हमेशह उहो सभु ठीकु कंदो। उन जी नज़र में तव्हां हमेशह ख़ुशि रहंदव ऐं तव्हांजा ॿार बि सभु ख़ुशि रहंदा ऐं तव्हांखे हिकु चमत्कार जे ज़रिए उहो सभु कुझु ॾींदो ऐं तव्हांखे धर्म पराए ठाहे छॾींदो जीअं तव्हांखे खपे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी सघंदव ऐं दुश्मन सां रक्षा कंदो ऐं उहो चए थो वठी छॾियो जेको खपे। तव्हांखे धर्म परायत खां पोइ बि ठाहे छॾींदो। इफिसियु 6 में लिखियलु आहे कि तव्हांखे अॼु कुझु कवच करणा आहिनि ऐं तव्हांखे पाइणा आहिनि। छो त तव्हांखे सच में ईअं लॻे थो कि दाऊद हारे हुजियो आहे, अगरि उहो इहो कोन ॼाणे सघे हा कि उहो केरु आहे ऐं उनखे प्रभु छा ॾिनो अथई ऐं प्रभु ते विश्वास आहे जेको हुन ग्रहण कयो अथई पंहिंजे पाण में, उनखे इहो मौक़ो मिलियो त कर उन जी धार्मिकता ख़बर पई। तव्हांखे उहो सभु करणो आहे ऐं धार्मिकता सां पाइणो आहे उहो सभु, ऐं ख़बर पवंदो तव्हां छा आहियो। पंहिंजी शांती जा बूट पाए छॾियो, परमेश्वर जी योजना में शामिल थी वञो ऐं मोक्ष हासिल कयो। के अहिड़े माण्हू खे ॻोल्हियो जेको प्रभु सां गॾु संबंध हुजे, उहो तव्हांजे लाइ गॾु आहे। ऐं पौलुस चवंदा आहिनि कि तव्हांखे हमेशह मिली वेंदो उहो ॻाल्हि। तव्हां पंहिंजी धार्मिकता सां ॻाल्हायो प्रभु जे तरफ़, उहो विश्वास ॻोल्हियो। जेको बि शैतान आहे त उहो हमेशह हली वेंदो, उहो तव्हांखे भॼाए छॾींदो, पर तव्हां हुतां न भॼंदव, छाकाणि त तव्हांखे उहो मृत्युंजय उहो पाठ करणो आहे जेको हुन सां गॾु आहे। तव्हांखे इहो चवणो आहे। उन चयो कि तव्हांखे इहो चई करे अॻियां वधणो आहे जीअं हुननि जी मृत्यु जी समानता जे हासिल उहो थी सके, उहो उन रीतिअ सां मरियल में जीअरो करे सके जंहिंमहिल उहो चवंदा आहिनि कि मां कोशिश कंदो पियो आहियां ऐं मां कंदमि। उहो मूंखे हिन मां ॿाहिरि कढंदो आहे जेको हुन चयईं, जेको बि मां अचां थी हिन में। उहो चए थी मां कोशिश कंदी आहियां, पर सवाल इहो आहे त तव्हां विश्वास कंदा आहियो इन ॻाल्हि ते? कुझु सही कमु त कयो। जीअं तव्हां कुझु मिंट लाइ पंहिंजे बारे में सुठो सोचींदव
जेसिताईं तव्हांखे कोई ग़लति फ़हमी करे बाक़ी ॾींहंनि जे पंहिंजे ॿारनि में कोन सोचींदव, बुरो महसूसु कंदव, त तव्हां शायदि उहो महसूसु थींदो की तव्हांखे इहो करिणो हुजे हा, पर सुठो कमु करण जे लाइ तव्हांखे सुठो सोचणो हुजे हा। उहो महसूसु कयो जेको तव्हां कयो था ऐं तव्हांखे सुठो महसूसु थींदो, पोइ तव्हांजी ग़लती ख़बर न पवंदी तव्हां छा कई आहे ऐं तव्हां अॻियां वधंदव। जेकी मूंखे यादि कोन्हे आख़िर ग़लति कमु कहिड़ो कयो हो मां, मूंखे उहो आख़िरी कमु कोन्हे। मूंखे ख़बर आहे भलो कमु कहिड़ो कयो हो, पर जॾहिं मां उहो कंदी आहियां उन जो हिसाबु न रखंदी आहियां। आमीन। पर मूंखे इहो ख़बर आहे जेको ॾींहुं मां यीशू सां गॾु गुज़ारींदी आहियां, बिस्तर ते लॻभॻि 2 कलाक लेटी करे उन जो ध्यानु कंदी आहियां ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदी आहियां, उनखे सभु कुझु ॿुधाईंदी आहियां ऐं प्यारु कंदी आहियां ऐं जेको ॿुधाइणो हुजे उहो ॿुधाईंदी आहियां जीअं मुंहिंजी तरक़ी थिए। ऐं जेकी ॻाल्हि आहे मां हमेशह ॿुधाईंदी रहंदी आहियां। छा मां इहो चवां थी कि मूंखे पाप खां डपु कोन्हे, मूंखे हिन जी परवाह कोन्हे, मूंखे हिन में शक न आहे? न न न न। मूंखे ख़बर आहे कि मां कंहिंसां नफ़रत कयां थी त मुंहिंजो दिलि ॾुखे थो जाम। मां इहो चवंदी आहियां कि मां इहो करे सघां। मां 32 सालनि खां इहा कोशिशि कई आहे ऐं बाइबल जो अध्ययन कयो आहे कि मूंखे ख़बर पए। मुंहिंजे करे कंहिंजो दिलि दुखियो आहे ऐं मां कंहिंजो बुरो वर्ताव कयो आहे ऐं प्यारु उहो कंदा आहिनि मूंसां गॾु। छाकाणि त जेको प्यारु उहो मूंसां था करनि मूंखे ख़बर आहे उहो सभिनीनि खां सुठो प्यारु आहे ऐं ग़लति न आहे। जेको बि उहो कुझु करनि था ऐं उहो करंदा रहंदा आहिनि, मुंहिंजे लाइ कंदा रहंदा आहिनि। इफिसियों में इन हिसाब सां चयल आहे कि पाप में पिया आहियूं, मरियो हो असां लाइ, पर सचपच केतिरो वधीक कंदा आहियूं, उन सां प्यारु कंदा आहियूं, पंहिंजी शक्तिअ जो ॾेखावो कंदा आहियूं असांजे जीवन में। पर तव्हां पंहिंजे जीवन में प्रभु सां गॾु शक्ति खे महसूसु कयो ऐं बकवास करणु बंदि करे छॾियो। प्रभु मूंखे बराबरि शिक्षा कोन मिली आहे। मां अंग्रेज़ी ऐं संगीत में फेल आहियां, मूंखे न ईंदो आहे। अहिड़ो कोई कोन्हे जेको मुंहिंजी मदद करे। मां पंहिंजे सभई दोस्तनि खे बि चयो आहे, मूंखे कॉलेज वञण जो मौक़ो बि न मिलियो आहे। मुंहिंजी परवरिश समाज जे नीचे तबिके में थी। मुंहिंजे वीचार सां मां गिदोन सां गॾु रहंदमि ऐं नंढो थी वेंदमि। मां चाहींदी आहियां कि नवां हिकु फ़ैसिला खणो, ऐं छो त तव्हांखे इहो फ़ैसिलो खणणो आहे, मूंखे महसूसु थो थिए। महिरबानी करे इन विषय ते वञण लाइ न चओ। पर मां पंहिंजे बारे में बुरो महसूसु कंदी आहियां, सचपच ॾाढो बुरो महसूसु थींदो आहे मूंखे हमेशह। हिन तरफ़ ध्यानु ॾियणु बंदि करे छॾियो ऐं उहो महसूसु कयो, शुरू कयो प्रभु जे वचन जे ज़रिए जीअण। उहो छा था चवनि, इन जो इहो ई मतिलबु थींदो आहे त तव्हां छा आहियो मसीह में। पाण सां ख़ुशि रहण जे लाइ तव्हांखे इहो ख़बर हुजणु ज़रूरी आहे त तव्हां मसीह में केरु आहियो, ऐं तव्हांखे विश्वास जे ज़रिए उहो स्वीकार करणु खपे ऐं सिखणो खपे प्रभु छा था चवनि। ऐं असांखे शैतान खे उन जी न ॿुधणी ऐं असांखे ॾाढो कुझु इहो ॻाल्हाइणो आहे कि जेको असांजी आहे भावना आहिनि ऐं ॿुधणो आहे त उन जी क़ीमत छा आहे, ऐं तव्हां उहो ॿुधणु चाहींदा आहियो जेको तव्हांखे खपे। ऐं इन करे तइ कयो त तव्हांखे छा करिणो आहे, कहिड़ी क़ीमत चुकाइणी आहे। उन ते प्रभु जा वचन ऐं उन ते विश्वास कयो ऐं मसीह में अॻियां वधो। उते ई तव्हांखे तव्हांजी ख़ुशी मिली सघंदी आहे। अॼु असां वटि तव्हांजे लाइ हिकु साधन आहे जेको ऑफर था कयूं तव्हांखे। हर रोज़ु प्रभु जो वचन कयो, कॾहिं कॾहिं रूप में प्रभु तव्हांजी प्रार्थना पूरी करे सघंदो आहे तव्हांजी पूजी लॻाइल आहे। अॼु असां पेश था कयूं DVD 1 लाइव, ऐं मुंहिंजी निजी गवाही आहे इन में प्रभु कीअं दया कई ऐं असांखे कीअं हासिलु करण लाइ जीवन में अॻियां वधाई, जेको असांखे पूरो करिणो आहे उन साधना सां गॾु। ऐं साणे ई तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।